नाज़रीन अहम ख़बर मां ॾींदा हलूं शहदादकोट खां। शहदादकोट जे कंबो पाड़े में घरू अणबणता मुड़स हथां ज़ाल क़त्ल थी वई आहे। जवाबदार बरकत सेवाणी पिस्टल जा फायर करे पंहिंजे घर जे 4 ॿारनि जी माउ शबाना खे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो आहे, जॾहिं त मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया शहदादकोट जे कंबो पाड़े में घरू अणबणता मुड़स हथां ज़ाल क़त्ल थी वई आहे। जवाबदार बरकत सेवाणी पिस्टल जा फायर करे पंहिंजे घर जे 4 ॿारनि जी माउ शबाना खे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो आहे, जॾहिं त मक़तूला जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया शहदादकोट जे कंबो पाड़े में घरू अणबणता मुड़स हथां ज़ाल क़त्ल थी वई आहे। जवाबदार बरकत सेवाणी पिस्टल जा फायर करे पंहिंजे 4 ॿारनि जी माउ शबाना खे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो आहे, जॾहिं त मक़तूला जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया शहदादकोट जे कंबो पाड़े में घरू अणबणता मुड़स हथां ज़ाल क़त्ल थी वई आहे। जवाबदार बरकत सेवाणी पिस्टल जा फायर करे पंहिंजे 4 ॿारनि जी माउ शबाना खे क़त्ल करे छॾियो आहे। अमांखे शहदादकोट खां अफ़सोसनाक ख़बर ॿुधाई पिया शहदादकोट जे कंबो पाड़े में घरू अणबणता मुड़स हथां ज़ाल क़त्ल थी वई आहे। जवाबदार बरकत सेवाणी पिस्टल जा फायर करे पंहिंजी घरवारी 4 ॿारनि जी माउ शबाना खे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो आहे, जॾहिं त मक़तूला जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। शहदादकोट जे कंबो पाड़े में घरू अणबणता मुड़स हथां ज़ाल क़त्ल थी वई आहे। जवाबदार बरकत सेवाणी पिस्टल जा फायर करे पंहिंजी घरवारी 4 ॿारनि जी माउ शबाना खे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो आहे, जॾहिं त मक़तूला जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे।